बाढ़ के तालुके जो दर्जो ॾियारण लाइ बाढ़ जे सियासी समाजी धुरियुनि ऐं शहरनि पारां बाढ़ खां तारीख़ी माग मोहनजोदड़ो ताईं रैली कढी बुख गेट अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते अॻवाणनि आवाज़ टीवी जे रिपोर्टर गुलाम मुस्तफ़ा झतियाल सां कहिड़ा वीचार मंडिया आहिनि, अचो त ॾिसूं। गुज़िरियल वज़ीर आला काइम अली शाह ऐं मौजूदा वज़ीर आला मुराद अली शाह समेत असांजे MP MNA पंहिंजे गुज़िरियल सभिनी चूंडुनि में, चाहे BD जी चूंडूं हुजनि या आम चूंडूं हुजनि, उन्हनि चूंडुनि में उन्हनि हमेशह वाइदो कयो ऐं इन बेस ते उन्हनि वोट वरिता त असां बार्डर खे तालको बणाईंदासीं। पर 14-15 साल गुज़रण जे बावजूदि बार्डर खे तालको न पिया कनि, रुगो बार्डर वारनि खे दिलासा ऐं ॾटा आसरा पिया ॾियनि। इन जे करे असीं बार्डर जा माण्हू गुज़िरियल 2.5 सालनि खां सरापा एहतजाज आहियूं। 3 सालनि खां मुसलसिल एहतजाज कर रहिया आहियूं, पर ही हुकुमरान जेके अंधा बोड़ा गूंगा बणिजी चुका आहिनि, जेके असांजे आवाज़ खे नज़रअंदाज था कनि। असांजो हिकिड़ो ई मुतालबो आहे त असांजो जेको तारीख़ी बार्डर शहर आहे उनखे तालुके जो दर्जो ॾियो ऐं उन जो नोटिफिकेशन जारी कयो। वॾे में वॾी रिकॉर्ड ज़ाहिर आहे, चूंडियल नुमाइंदा उतर जा वॾेरा आहिनि जेके असांजो वाइदो वफ़ा नथा कनि। असां उन्हनि खे वाइदो यादि ॾियारण लाइ गुज़िरियल 2.5 सालनि खां लाॻीतो सिंध जे हर नंढे वॾे शहर में कराची मुखिया ताईं जाॾे काॾे विया आहियूं, उते आवाज़ उथारियो आहे। पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ताईं नंढे कारकुन खां वठी वॾे क़ैद ताईं असां आवाज़ उथारियो, पर को बि असांखे वरनाइक बार्डर झारखंड ज़िले जो 1.5 लख जी आबादी रखंदड़ तारीख़ी क़दीमी शहर आहे, जंहिंजो कारोबार हिन महिल मुकमिल तौर ते तबाह थी चुको आहे। हीउ शहर तमामु पुठिते पइजी चुको आहे। असीं सघूं था त बार्डर जी तरक़ी ऐं बार्डर जी ख़ुशहाली जो हल सिर्फ़ु बार्डर तालुके बणजण सां आहे। ऐं असीं बार्डर वासी सिंध जे दाउन जो दरमान कयो वञे, दाद कयो वञे, जल्द बार्डर खे तालुके जो दर्जो ॾेई ऐं असांजी बेचैनी ख़तमु थी वञे।